चढ़ती आहे सिधी साईं। हीअ जेका असांजी इंतज़ामिया आहे उनजो कमु आहे न त हीअ हिन मामले खे हैंडल करे। हीअ जेके माण्हू हेतिरी पब्लिक गॾु थी छा उन्हनि जो को राइट ई न आहे, उन्हनि जो को हक़ ई कोन्हे। यानी कि माण्हू खां जीअण जो हक़ बि खसणो आहे। पाणी असांजो जियापो आहे न, पाणी असांजो गुज़ारो आहे। पाणी ईंदो त असांजी आबादी थींदी, असांजे मुल्क जो जेको पंहिंजो जेका मईशत आहे उहा बहितर थींदी। असां त मुल्क जे लाइ था कयूं, पंहिंजे बच्चनि जी रोज़ी आहे असांजी, असांजे बच्चनि जी रोज़ी थींदी। उन सां गॾु मुल्क जे लाइ मुल्क जो नाणो वधंदो, हीअ आबादी थींदी। असां उन जे लाइ कई आहे। हाणे एसी आयो उन बारे में तव्हां सां छा ॻाल्हि? एसी साहिबु इहा जेका ॻाल्हि कई असांखे चयूं असांजी डिमांड हुई उन सां त असांखे 11-0 करे। असांजी इंडेट जेका हितां जी आहे उहा आहे 11-0। हुन चयो त फ़िलहालु मां तव्हांखे 9-3 करे थो ॾियां अॼु, सुभाणे ताईं 10-0 करे ॾींदुमि। उन खां पोइ आस्ते आस्ते मां तव्हांखे पंहिंजो पाणी पूरो करे ॾींदुमि। असां उन ते बि एग्री थियासीं। उन वक़्तु जेको असां आयासीं, हाणे एसी साहिबु हिते टंडरेल खे हुकुम ॾेई वियो आहे। हिते टंडरेल जेको आहे हाणे पाणी ठाहियो आहे, थोरी देरि जे अंदरि उहो पाणी पूरो थी वेंदो। मसइलो जेको बि इहो थी वियो। बाक़ी हाणे FIR थी आहे, FIR सां जेको आहे कानूनी मसइलो आहे। असां बि पुलिस जे ख़िलाफ़ु कंदासीं, कुझु न कुझु त कंदासीं न। हर माण्हू पंहिंजो राइट रखे थो, हक़ रखे थो। हेॾी पब्लिक आहे, हीअ जो पब्लिक खे रोज़ जेको आहे अहिड़ो हीअ त खुलियल दहशतगर्दी आहे न। हिन में जेको आहे हो को न आहे, माना पुलिस गंदी। छा असां पुलिस सां छा कयोसीं? कंहिं माण्हूअ खे कुझु थियो, कंहिंखे कुझु बि कोन पियो थिए, पुरमन हिकिड़ो एहतजाज हुयो, उहो पंहिंजो जेको उहो बि हक़ु खसियो थो वञे। जमहूरियत आहे असांजी, हीअ असांजे सिंध जो हाल आहे। हिते माण्हू बुख बदहालीअ ते हे छो गॾु थिया आहिनि? हिते सुबुह खां वठी हेड़ी गर्मी में केरु बीहंदो आहे? कंहिंखे ज़रूरत आहे? हे ग़रीब माण्हू न वीचारा, हिननि जो मसइलो आहे। ज़ाहिर आहे हाणे जंहिंजो मसइलो हूंदो उहो माण्हू, सभु मिडिल क्लास माण्हू आहिनि। इहो ई आहे।